मां तो कुल में घणो आया कुल जा अंधा मां तो कुल में घणो आ चरिया मां तो कुल में घणो आया तरे त धोतारन मुखे खास मानू करे रखियो पंहिंजो हिन सॼी देह जो मालिक त मां आया हजार एकड़ जमीन मुंहिंजे हवाले आ ये सब छे मां तो हलाया तू वरी मुको किया कुल में घणो थे तू धोतार जो कमदार न पर गुलाम जाडे हुकुम कंदी ओडे वणणो पंदी मां गुलामी खां आजाद आया न तुझो सलाम क्या न वरी के ले जो अदा ता बुधायो गुलामी भली जा आजादी गुलामी भली आजादी गुलामी भली आजादी बस घणो मथो आयो इहो फैसलो मां कंदुसि त तव्हां मां अकुल वारो कहिड़ो आहे मां तव्हांखे हिकिड़ो सवाल कंदुसि तव्हां ॿिन्ही मां जंहिं बि सवाल जो जवाबु ॾिनो उहो अकुल वारो आहे ऐं जंहिं सवाल जो जवाबु ग़लति ॾिनो उनखे मोचड़ा लॻंदा क़बूल आहे कबूल कबूला हाँ हाँ कबूला कबूला ऐसा तू वरी केड़ो फैसलो तो करे सवाल इहो आहे त चांहि खीर मां ठहंदी आहे या पाणीअ मां कन ॾेई ॿुध कमदार घणा ॾींहं मस्तियूं कई थी ॿुधाए त चांहि खीर मां ठहंदी आहे या पाणीअ मां ॿुधायो वठो मदद यारनि जी बि चाय वाली पानी में ठहंदी आहे तू ॿुधाए हाँ चाय छा में ठहंदी आहे खीर मां खीर मां वई बुज़ुर्ग वई अड़े निभागा इहो ई त गुलाल तव्हां वटि चाय न खीर मां ठहंदी आहे न पाणीअ मां चाय त चांहि जे पतीअ मां ठहंदी आहे न